बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरो, अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांखे जेको करोना वायरस जी वबा असांजे मुल्क में बल्कि सॼी दुनिया में फैलिजी वई आहे उन जे बारे में कुझु ॿुधाइण थो चाहियां। करोना वायरस जो पहिरियों टेस्ट 23 जनवरी 2020 ते थियो हो। उन ॾींहं ते 265 माण्हू चाइना में इन टेस्ट में पॉज़िटिव आया, यानी उन्हनि खे इहो वबा हुई। पहिरें ॾींहं खां वठी लख माण्हू पहुचण ताईं सॼी दुनिया में 44 ॾींहं लॻा ऐं 7 मार्च ते सॼी दुनिया में लख माण्हू इन मर्ज़ में मुब्तला थी विया। लख खां 2 लखनि थियण में रुगो 11 ॾींहं लॻा। 18 मार्च ते सॼी दुनिया में 2 लख माण्हू इन वबा में मुब्तला हुआ। कल्ह राति ताईं 2,73,000 माण्हू इन वबा में मुब्तला हुआ। हिन वक़्तु जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हायां पियो थो तेसि ताईं 2,80,000 जे क़रीब माण्हू हिन वबा में मुब्तला आहिनि। ऐं अॼु 21 मार्च ते मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो 3 लख नंबर क्रॉस करे वेंदो, यानी 2 लखनि खां 3 लखनि थियण में रुगो 4 ॾींहं लॻा। पाकिस्तान में बि असां वटि पहिरियों केस 26 फरवरी ते आयो ऐं इन ई तरीक़े सां इहो वधे पियो थो। इन में जेके मर्ज़ में मुब्तला आहिनि माण्हू वधनि था पिया। मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां त वबा फैले कीअं थी। अगरि कंहिं हिकिड़े शख़्स खे इहो वायरस आहे, इन वबा में मुब्तला आहे, उहो शख़्स अगरि ॿिए कंहिं सां मिले थो, हथु ॾिए थो उनखे, उन सां एतिरो वेझो थिए थो जो उनजी खंघि या उनजी छिक उन ॿिए माण्हूअ जे हथनि ते या जिस्म ते लॻे थी ऐं उन्हनि साॻियनि हथनि सां अगरि हू पंहिंजे चहिरे खे हथु लाहे थो त उहो ॿियो माण्हू बि उन सां इन्फेक्ट थी वेंदो। हिक ॿिए सां घटि में घटि मिलूं, पंहिंजो जेको डिस्टेंस आहे या फ़ासिलो आहे हिक ॿिए खां उहो घटि में घटि 4 खां 6 फुट रखूं। इहो ॿियो बि हिकिड़ो इन मर्ज़ जी ट्रांसमिशन थिए थी त अगरि कोई हिकिड़े शख़्स खे इहो मर्ज़ आहे ऐं उहो कंहिं जॻह खे हथु लाहे थो ऐं ॿियो शख़्स वञी उन साॻी जॻह खे हथु लाहे थो कुझु कलाकनि जे अंदरि, त इहो मर्ज़ उन जे थ्रू बि अची थो वञे जॾहिं उहो ॿियो शख़्स पंहिंजे चहिरे खे हथु लाहींदो। त वरी बि हल हिन जो इहो ई आहे त ॿाहिरि निकिरणु घटि कयो या ख़तमु कयो या घटि में घटि कयो। तव्हां ॿाहिरि जॾहिं वञो तव्हां बार बार पंहिंजा हथ धो जे शइ खे हथु लाहियो था, जेतिरो जल्द मुमकिन थिए साबुण ऐं पाणीअ सां पंहिंजा हथ धो। सैनिटाइज़र्स मार्केट में अवेलेबल आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु कयो वधि में वधि। इहो आहे तरीक़ो हिन सां बचाव जो। हाणे अगरि केरु सम्झे थो त हिनखे इहो मर्ज़ थी वियो आहे, उनखे छा करणु खपे। सभिनी खां पहिरीं त हिन जो जीअं इलाजु आहे, घणे क़दुरु माण्हू इन में पाण ठीकु थी वेंदा आहिनि। तव्हां अगरि सम्झो था त तव्हां में इहे असरात आहिनि ऐं तव्हां ॿिए कंहिं सां मिलिया आहियो जंहिंमें या ॿाहिरां पाण आया आहियो, त उन सूरत में तव्हां हिननि नंबरनि ते फ़ोन कयो। कराची जो नंबर आहे 99204452। ॿियो नंबर आहे 99206565 ऐं हिकिड़ो मोबाइल नंबर आहे 031601111712।